बस सहूलतकार कराची में मौजूद होने जो इंकशाफ हुआ है। CTD पुलिस शुरुआती रिपोर्ट दहशत गर्दी के खात्मे वाले इंतजामी अदालत में जमा करा छॾी है। रिपोर्ट में ॼाणायो वियो है तो वाक़िजा दहशत गर्द कराची में मौजूद हैं, संदन गिरफ्तारी लाए कोशिशूं जारी हैं। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। कराची पुलिस ऑफिस ते हमले केस में अहम अखबराई थी है। वाक़िजा बस सहूलतकार कराची में मौजूद होने जो इंकशाफ हुआ है। CTD पुलिस शुरुआती रिपोर्ट दहशत गर्दी के खात्मे वाली इंतजामी अदालत में जमा करा छॾी है। रिपोर्ट में ॼाणायो वियो है तो वाक़िजा दहशत गर्द कराची में मौजूद हैं, संदन गिरफ्तारी लाए कोशिशूं जारी हैं। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। कराची पुलिस ऑफिस ते हमले केस में अहम अखबराई थी है। वाक़िजा बस सहूलतकार कराची में मौजूद होने जो इंकशाफ हुआ है। CTD पुलिस शुरुआती रिपोर्ट दहशत गर्दी के खात्मे वाली इंतजामी अदालत में जमा कराई छॾी है। कराची पुलिस ऑफिस से हमले केस में अहम अखबराई थी है। वाक़िजा बस सहूलतकार कराची में मौजूद होने जो इंकशाफ हुआ है। CTD पुलिस शुरुआती रिपोर्ट दहशत गर्दी के खात्मे वाली अदालत में जमा करा छॾी है। रिपोर्ट में ॼाणायो वियो है तो वाक़िजा दहशत गर्द कराची में मौजूद हैं, संदन गिरफ्तारी लाइ कोशिशूं जारी हैं। कराची पुलिस ऑफिस से हमले केस में अहम अखबराई थी है। वाक़िजा बस सहूलतकार कराची में मौजूद होने जो इंकशाफ हुआ है। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। CTD पुलिस शुरुआती रिपोर्ट दहशत गर्दी के खात्मे वाली अदालत में जमा करा छॾी है। रिपोर्ट में ॼाणायो वियो है तो वाक़िजा दहशत गर्द कराची में मौजूद हैं, संदन गिरफ्तारी लाइ कोशिशूं जारी हैं। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो का। सिकंदर, आगाह कजो, कराची पुलिस ऑफिस से हमले केस में अहम अखबराई थी है, छा अपडेट है नवावट? आज इस बार का जो दहशत गर्दी टोर वाली अदालत जो इंतजामी जज है उनमें कराची पुलिस ऑफिस हमले में अखबराई थी है, जैमें जो है CTD पुलिस पारा शुरुआती रिपोर्ट दहशत गर्दी टोर वाली अदालत के खात्मे वाले इंतजामी जज की अदालत में पेश कर छॾी है। रिपोर्ट में ॼाणायो वियो है तो जेके ॿ सहूलतकार हुआ वो कराची में इन वक्त में मौजूद हैं, जिन जी गिरफ्तारी के लिए कोशिशूं करे रहा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ जगहन ते छापा भी हया विया आहिनि। ॼाणायल रिपोर्ट में इहो भी चयो वियो है तो 17 फरवरी ते KPO कराची चीफ पुलिस ऑफिस में जो दहशतगर्दन हमलो किया हो उनमें इहो चयो वियो है तो 7:15 ते एक हमलो जो थियो उनमें वायरलेस जरिए बुधायो वियो ऐं वायरलेस जरिए इतला मिली, जैका पोए DIG जो है दक्षिण जो उनके इन जे ऑपरेशन बाबत मुकर्रर किया वियो ऐं DIG दक्षिण पंहिंजी टीम से गड ऑपरेशन तरतीब दिनो वियो ऐं उनमें जवाबी कार्रवाई में जो है इहा थी, जैमें DIG दक्षिण इरफान बलोच की टीम जी हुई तो उते पहुती जवाबी कार्रवाई में एक दहशतगर्द जो मारिजी वियो। उनका अलावा इहो भी चयो वियो तो हमले मूजिब 5 जेके रेंजर्स पुलिस जा एहलकार हुआ उहे भी शहीद थिया। केस में गुनाह नंबर 20/2023 जो है दाखिल किया वियो। 18 फरवरी ते 4:30 वगे अहिड़ो केस जो है वो दाखिल थियो। हमले में 18 ॼणा जख्मी भी जणाया विया आहिनि। रिपोर्ट में इहो भी चयो है तो मारिजी वियलनि में दहशतगर्दनि जो तालुक पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान से है। रिपोर्ट मुताबिक दहशतगर्दन जो है तो वो कार में सवार थी सदर लाइन पुलिस लाइन पहुता हुआ। सदर पुलिस लाइन वेझो बीठल गाड़ियुनि के बेतहवील में वठी छॾियो हो, जेके इन्हनि दहशतगर्दनि वो गाड़ी इस्तेमाल कई हुई। रिपोर्ट में इहो भी ॼाणायो वियो है तो इतला मिलण सां गॾु जेके वधीक जवाबदार आहिनि उहे भी दहशतगर्दनि सां गॾु मोटरसाइकिल ते आया हुआ ऐं मोटरसाइकिल ते सवार थी करे दहशतगर्दनि ॿियनि दहशतगर्दनि सां भाकुर पाए ऐं पोइ फरार थी विया ऐं उन्हनि दहशतगर्दनि KPO ऑफिस में दाखिल थियण जी जेके आहे त उहा जगह भी ॿुधाई ऐं निशानदेही भी कई, जंहिंखां पोइ जेके आहिनि त KPO ऑफिस में निशानदेही खां पोइ ही दहशतगर्द जेके आहिनि त उन ऑफिस में दाखिल थियण खां पोइ दहशतगर्दनि वटां
5 दस्ती बम ऐं 2 ख़ुदकुश जैकेटूं बि हथ कयूं वयूं आहिनि, जंहिंखे बम डिस्पोजल स्क्वाड पारां नाकारा बणायो वियो आहे। ॼाणायल रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त वाक़िए जो केस सदर थाणे जे SHO जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। केस में दहशतगर्दी, क़त्ल ऐं इरादा क़त्ल जूं कोशिशूं जेके आहिनि त ऐं ॿिया दफ़ा शामिल कया विया आहिनि। रिपोर्ट पेश कयल जेकी आहे उन में इहो बि जणायो वियो आहे त धमाकेदार मादे जा जेके कलम आहिनि उनमें 3 ऐं 4 पिणु शामिल कया विया आहिनि। पुलिस ऑफिस में मौजूद समूरनि माण्हुनि जा बयान बि रिकॉर्ड कया विया आहिनि। रिपोर्ट में इहो जणायो वियो आहे त बयान कलमबंद करण खां पोइ इहा जमा थियल जेकी रिपोर्ट आहे उहा आला अख़्तियारनि जी हिदायत ते जांच कई थी वञे। इहा रिपोर्ट जेकी आहे त दहशतगर्दी तौर अदालत जे इंतज़ामी जज जे हवाले कई थी वञे। जी सिकंदर भुट्टो अपडेट ॾियण लाइ ॾाढी महिरबानी अमा जी।